सोबोदेरो लॻे कचो झले बंद भरिसां ॻोठ मियाणी मल्हा जे रहवासी मल्हा बिरादरी जे अवेज़ मल्हा रुस्तम धणी बख़्श शकील नसीर नबील मल्हा ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अवेज़ मल्हा ॿुधायो त कल्ह शाम मां मुंहिंजो भाउ एजाज़ मल्हा मोटरसाइकिल ते सोबोदेरो खां वापसि पंहिंजे ॻोठ अची रहियो हुयसि त पोयां फूरू कढ लॻा जिन खां बचण ख़ातिर ॻोठ मक़ाद मल्हा खां इमाम शाख वटि फूरू वापसि हलिया विया। अॻिते हली जॾहिं ट्यूबवेल खां अलीशेर सामेटियो वारी मुंहुं काठे खां पहुतसि त 5 ॿुट ॿधल हथियार बंदनि अॻु ॾिनो ऐं असांखे सीडी मोटरसाइकिल मॉडल 2018 50,000 रोक रक़म टच मोबाइल फ़ोन फुर करे मज़ामत दौरान टिनि हथ बंदन ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ तोतो सामेटियो मुर्तज़ा सामेटियो ऐं राशिद सामेटियो खे सुञातो। उन बाद असां सोबोदेरो थाणे ते वियासीं। सोबोदेरो पुलिस उल्टो मुंहिंजे भाउ एजाज़ मल्हा खे गिरफ़्तार करे विहारे छॾियो आहे। मल्हा वारा सामेटिया बिरादरी जो फसल बहिलाइण विया हुआ जहिड़े सबबि पंहिंजी मोटरसाइकिल छॾे भॼी वियो आहे ऐं मामले खे ग़लति रुख़ ॾियण लाइ फुर्ज कूड़ो ड्रामो रचायो वियो आहे। 4 भाइर गॾिजी फुर कंदा अवां ॿुधायो त रहवासी SSP खैरपुर ऐं DSP सोबोदेरो खां इंसाफ़ जो मुतालबो कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।